चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स वडेरा किरायो तो ॾे न। ॻाल्हाई कीअं थो? तोखे ख़बर न आहे तुंहिंजे साम्हूं ॻोठ जो चङो बुर्स बीठो आहे। इहा तुंहिंजी कार जी इज़त आहे जो ही तुंहिंजी गाॾी में वेठो। मां त सवारी छॾे पियो अचां, रोड़ीअ चढ़ी वेठा हो गाॾीअ में, त गिटीअ में छॾी अच। अरे तकिड़ो छो थो ॻाल्हाईं? असां तोखां लिफ्ट वरिती आहे ऐं लिफ्ट ॾियण लाइ हर माण्हू फ़ख़ुरु कंदो आहे, ख़ासि करे मूं जहिड़नि लाइ। मां थो चवां हरू भरू छितो न कयो। ॾिस भोतारे नाले जी बि ख़बर अथई, पोइ बि पकाई थो करी। पोइ हिन जो नालो कहिड़ो आहे? अरे हींअर जो चई त हरू भरू छितो न कयो। इन में तुंहिंजो नालो कहिड़ो आहे? छितो? न न, हरू भरू खान मुंहिंजो नालो आहे, हरू भरू खान। आई वाके हरू भरू। बाबा जल्दी 500 कढो, मुंहिंजी गाॾी पेट्रोल ते आहे। 500 ॾियो, खामखा न त झेड़ो थी पवंदो। किथे वरी मुंहिंजे पीउ जो बि नालो अथई। वरी तुंहिंजे पीउ जो नालो कहिड़ो आहे तुम? अरे मोगा खामखा वॾेरे जे पीउ जो नालो आहे। हरू भरू खामखा पक पोइ मां जो नालो वाद गाई हूंदसि। वाह रे वाह, तूं त मुंहिंजे नाननि मां निकिरी पए। अम्मा जे नाले जी बि ख़बर अथई। हाँ मां त मिड़ई मिड़ई भोग पियो करी किरायो कोन वठंदे न। किरायो त तव्हांजे वॾनि खां बि वठंदुसि। जल्दी कयो, 500 रुपया ॾियो। अरे सरू पीस 200 और जान छॾा। अचे 200 रुपया। हाँ ही छा आहे? 200 रुपया? 500 रुपया ॾियो, 500 रुपया। ग़लती तुंहिंजी बि आहे ऐं वरी ग़लती असांजी बि आहे। किरायो तई करे तोसां कोन चढ़िया हुआसीं, हाणे न वॾेरे जा न तुंहिंजा। 200 रुपया वठ, जान छॾ। कई त ॾाढी अथव, सोशल मीडिया जो दौर आहे, मां बि तव्हांखे ख़्वार कंदुसि। सरू कंहिं ॿुधो त कोन न ॾिठो बि न वॾेरा हरू भरू कंहिं कोन न ॿुधो न ॾिठो। अचो तूं। अदा सुबता जी अदा उबता सॼे ॻोठ जे गिटियुनि खे असल चटे चटे साफ़ करे छॾियो अथऊं। हा अदा उबता तूं सही थो चवे। हाणे असांजे जेको ॻोठ जो वॾेरो आहे न, हर भरू बि ख़ुशि थींदी। पर अदा उबता हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायई, ॿुधा असां न जेकॾहिं पंहिंजे ॻोठ जी रोज़ ईअं सफ़ाई कयूं न त नूर जो कसम असांजो ॻोठ मिसाली थी वेंदी। जट सही ॻाल्हि आहे। हर माण्हू पंहिंजे मुल्क में पंहिंजे पंहिंजे हिस्से जो कमु ईमानदारी सां करे न त असांजो मुल्क बि तरक़ी करे। पर कनी कोन त माण्हू लचो। हाणे तरक़ी जा पुट तूं बस करे हल, जल्दी गंदो चले अचो, वॾेरो न अची वञे वरी अरे न मोचला। हल भला हल भला हल। वाह वाह, ही भला असांजो ॻोठ आहे या ॿिए ॻोठ में किरी पिया आई? वॾेरा ॻोठ असांजो आहे, थोरी महिनत सां चमकी पियो आहे भा। ईअं असांजे ॻोठ वांगुरु ॿिया बि महिनत कनि त इहे ॻोठ चमकी पवनि, चमकी पवनि। वाह वाह। अरे छा कयूं अंधो ई जा? अंधो मां या तूं ही हली कीअं थो? अरे ही त हरू भरू लेकी कईसी। सॼे ॻोठ जो किचिरो मुंहिंजे मथां विझी छॾियो। अरे सर माफ़ कजाए। माफ़ छा के, कमु ई किचली करे छॾियो अथई। भोतारा ॾो असांजो आहे, असांखे ॾिसणु खपे। हा हिन वीचारे सॼो ॾींहुं ॻोठ साफ़ कयो आहे, ॿुहारी ॾिनी अथई। थकल हूंदो न भा? वॾेरा होश कोन हुअसि तॾहिं लॻो आहे। हा वॾेरा मूंखां साख वठो, मां ॼाणी वाणी तव्हांजे मथां गंद न उछलियो आहे। हाणे तूं ॻाड़ी न हण, वञ टीवी ऐं मशीन वारो जेको बिलोर हवा ॾेई साफ़ कंदो आहे न, उहो खणी आ त वॾेरे खे साफ़ कयूं। न न न, इहा तकलीफ़ न कनि। हिन बिलोर में हवा तेज़ आहे, असांजूं ॿटियूं ॿाहिरि निकिरी ईंदियूं ऐं नक जा वार दिमाग़ में हलिया वेंदा। हा ख़ैर आहे वॾेरा, अॻिते हल। अरे हिन हालत में त सफ़ा पुछड़ा थींदासीं। ॻोठ कोन था घुमऊं, उतां अॻिते हली ठही संदरी, पोइ था अचे फ्रेश थी ॻोठ घुमऊं। अच त पोइ फ्रेश थियूं। अरे छा थो करीं?
बची वियुसि मूंखे त वॾो डपो तो वॾेरो हरू भरू खान मूंखे मारींदो। अरे घोड़ा रे असांजे वॾेरे के घर वरंदा ॾिना लाइ कोन ॾिना ऐं वरी सी सुनो कर ट्रेरो हिकु पासे जी अखी है लाइ जो भॻी पईंदसि मूं अहिड़ो कुलो हयो आहे सॼे जिस्म मां टा निकिरी आहे अल्लाह। अदी ॿई ॼणा विया आहिनि गंद उछलाइण, अञा ते मोटिया कोन आहिनि। अलाए अदी गंद उछलाइण ते मथां झड़ो थियो हुजे, डंडा हलिया हुजनि, को खून न थियो हुजे। ऐं अदी सर्दी, तूं बि साॻी सर्दी आहे, जिथे डंडा हलंदा आहिनि इहे असांजा मुड़ुस उते बीहंदा आहिनि, भॼी विया हूंदा, पोयां पेर कया हूंदनि। कोई गंद उछलाइण में एतिरी देरि थींदी आहे छा? मां त ईअं थी सम्झां ॻोठ जे भंगीन बेरोज़गारीअ खां इन उबत ऐं सुबत खे थी सघे बदिरायो न हुजे। हा अदी ईअं बि आहे, पहिरियां इहो कमु कुझु ज़ातूं कंदियूं हुयूं, हाणे बेरोज़गारी एतिरी वधी वई आहे त चङा भला पंहिंजे बूथ खे बुट ॾेई वतान था ज़ातूं मटाए ऐं ॿुहारो ॾींदा। हा दी इहो डपु मूंखे बि हिननि जे लाइ आहे। अदी हाणे डप न कर, इते ई हूंदा, काॾे वेंदा इहे निभागा। जेकॾहिं ईअं थिए त अदी पाण खे ॿियो छा खपे? इहो वॾेरो हरू भरू नालो ॾिसीसि, इहो बि ॻोठ जो दौरो कयईं जा त अञा पहुतो ई कोन हूंदो। अदी इहे वॾा माण्हू आहिनि, सॼो ॻोठ थोरी घुमंदा, हिकिड़ी घिटी ॾिसी वञी सुम्ही पियो हूंदो। जो छोड़ दो दी हलो चले दे हलो। लगे तो के सिद्धे करने के लिए ट्रेनिंग के करानी पौंदी, ट्रेनिंग के ऐसा निराचा बुक का इस्तेमाल करना पौंदा। वॾा वसती कया पर यानी भागी चाल मुका सिधी थे ही कान थी। पाण मारी मां के रहड़े थी अंदर मां कढा त साए मां अची वही थी रहे, साए मां थी वञे त अंजुमन आरसू भी अची वञे, ऐं मां जान थी छॾायां त रेशम जूरी घुपियूं पवनि, वरी हली थी वञनि, वरी अची थी वञनि, आख़िर मां कयां त कयां छा? अरे बस कर इहो त ॾिठो अथमि त माण्हुनि खे जिनड़ियूं थे चुंबड़ियूं तो खैर पाकिस्तानी अदाकारों थे चुंबड़ियूं, छा कयां? बेवस आहियां। सिंधीअ में चवंदा आहिनि न बेवस उठनि ॿार छॾिया। अरे ओ बेवस बीमार तो हीअं कर पंहिंजे अंदर में सुल्तान राई विझो, मुस्तफा कुरैशी विझो, शान विझो, मोहम्मद राना विझो। अरे मुड़ुस माण्हू थी लचक न कर। छा कयां? मुड़ुस थिया थो त माण्हू हलियो थो वञे, जेकॾहिं माण्हू तो थिया त मुड़ुस तिरकियो थो वञे। अरे तोखे हाजीअ जो कमदार थियण जे लाइ कड़क थियणो पवंदो, कड़क। अच्छा दाजी साहब कड़क थींदमि न त किथां न किथां टुटी पवंदसि। अरे कोशिश कर गैरत वारे गट में गुत्तू हण गुत्तू। अरे मुड़ुस बुथी माण्हू बुथी महिरबानी करे मुते माण्हू न खिलाए। अदी गर्मी जी तगारी में गंद उछलण विया आहिनि, उहा सोन जी त कोन हूंदी? सोन जी? हा थी सघे सोन जी हुजे, उन जे करे असांजा मुड़ुस अगवा थी विया आहिनि। आंगूठो सोन जी हुजे हा त इहा तगारी 7 सवड़नि में वेड़े पेटीअ में लिकाए रखनि हा। त पोइ अदी असांरा मुड़ुस भला विया काॾे? पोइ फोन छो नथी करीन? सवेल फोन कई हम, इहा माई पई चवे त आपका मतलबा नंबर फिलहाल बंद है। अदी पोइ हाणे हणीन न, मता सिग्नल आया हुजनि। मां मिलायांसि थी। रिंग वञेसि थी। हेलो छा थियो? अरे नी भागा वरी मूंखां थो पुछी त छा थियो? मां तोखां थी पुछां त तूं तगारी समेत काॾे गुम थी वे? किथे तव्हांखे सिरड़ियूं त कोन खणी वयूं? बड़ी वाह कुल जी ख़बर असांखे हाथी न खणी सघंदी। इन सिरड़ियुनि खे दम जो बत सबत के चुंब में खणन। त पोइ आख़िर विया काॾे हो? वॾेरो हर भरू खान ऐं उन जो नौकर सरु एड़ा त पुछड़ा त्यान जो तो के मां चा बुताया। खबर थी सर्दी गप में किरी पिया न, ईअं पिया लॻनि ॼण बोलो बित ते वेठो। गप में किरी पिया?
कीअं अंधा हुआ छा? बडेरो अंधो न आहे उन जे जेको नौकर आहे न सरू उहो अंधो थी अंधो हा हिन ॻोठ जो नओं चङो मुड़ुस उबतो खान थो ॻाल्हायां हाँ ॿुधा हा गर्मी अचूं था तूं त खेरे था हूं भली अचो वॾेरे हरू भरू जो दौरो थियो हा हा आयो जानू हरो बुरो के गंदा जो डबो समझी बूथ में गंद थका के नहीं कराए वरी बुछरी हालत थी न वरी गप में नौकरी वडेरो बई वनी फाको कयो और की जेकी रहल कचर रही वरी अच्छा पूरी कन अच्छा वरी गंद वाली तगारी में मथा उछलाइसिन ओ देड़ी किन्नी हालत जन तौबा तौबा मुके नीचे ते शर्म पियो थे उन्हनि के कुछ बि न थियो बंद कर फोन छाछो वडेरा छाछो अरे एतिरा पुछड़ा असां ॻोठ में कोन थिया आहियूं जेतिरो तव्हां ॿिन्ही भाइरनि ज़ालुनि खे ॿुधायो आहे पुछड़ो कयो आहे निकिरो अता दत्ता जी खिदमत कई था के ताप कयो ख़िदमत करे हाणे वरी ख़्वार था कयो महिरबानी आहे हाणे निकिरो उतार तव्हांखे अञा चिमकाइणो बि आहे महिरबानियूं तव्हांजूं हाणे त ब्लड प्रेशर हाई थो थिए पतो हाणे निकिरो अदो सुपता ये तो बता हलिया प्रेशर वधियो त थकानी फाटी बनो तो सां गॾु हली मां लॻी थो थिया लॻी हाजी साहब केर तो लजी थे थजला त लजी थियो अरे बता सुबता इन वाचुड़ के समझायो तो मुड़स माण्हू थी पर सम्झे ई कोन थो हाजी साहब इन ट्रेडी काटी ते एतिरो वजन रखंदे न त हंध हंध खां टुटी पवंदई इन जे करे थोरो थोरो वजन रखे थे ॿिनि टिनि हफ़्तनि में सिधी थी वेंदी कीअं वाचुड़ा असां त को वञे ये तो मां बि चवां थी पर छा कयां हाजी तकड़ लायो वेठो आहे वञा बा हाजी साहब अधो त हफ़्तनि जी ॻाल्हि पियो करे पर मुंहिंजी नज़र ॾिसे थी त साल लॻंदई अरे बाबा छॾियो न वाचुड़ खे तव्हां रुगो मूंखे इहो ॿुधायो त मक्का जहिड़ी बनीअ जा कागज़ या लिखत बुखत कॾहिं था करायो मां त चवां थो त हिन महिल ई हलो तव्हां देरि लायो वेठा आहियो मां तव्हांखे रुगो डर हिन करे ॾेयो वेठो आहे त मथां तव्हां पंहिंजे फ़ैसिले ते नज़र सानी कयो हाजी साहब शाबस हुजे बुथ में तो असांखे लखनि जी मिल्कियत वापसि कराए ॾिनी बाक़ी रही ॻाल्हि जेका ज़मीन मकान ते थिए थो न उन जे लाइ असां सोचींदासीं नको 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 हींअर जो हींअर हलो स्टाम्प ते सरकारी ठप्पा लॻाईंदासूं लिखत वारा कंदासीं बुर मूं ॾाढी कोशिशि कई आहे ॾाढी कोशिशि कई आहे त नूर जी ज़मानत थिए पर न थी थिए सम्झी न सम्झी छा सम्झी हा भुरल वॾेरो वीचारो सॼी राति नांगारी गेम खेॾंदो आहे मोबाइल ते ऐं राति जो सूबेदार जो नंबर बंदि थियण खां पोइ हर हर कालियूं कंदो अथसि नूरल जी ज़मानत लाइ ॿियो छा करई तव्हांजी इहे महिरबानी मां बग़ैर मसवारी पेन सां कारनि पननि ते लिखंदुसि गेम बि खेॾे थो पोइ सूबेदार पंहिंजो नंबर बि बंदि थो करे राति जो सुम्ही थो पए पोइ कॉल करण जो मक़सदु छा आहे बुर तूं बि न सरूअ जे चवण ते अरे मां सॼो ॾींहुं हुनखे सूबेदार खे त मैसेज कंदो आहियां पर हू कॉल खणण लाइ तयार ई न आहे असुल में तव्हां ईअं कयो लकुण खे परचायो पोइ सूबेदार खे चवंदो न त नूरल आज़ाद इहो वॾो जेको वेर आहे न लकुण लूसीअ विधो आहे नांग अथई नांग अॾे नूरल ते मिल्कियत फॿाइण जो इल्ज़ाम हणी ऐं दुश्मनी जा दोलक थो वॼाए करो निभागो तेज़ाब सां वीचारियूंसि न तने लूसीअ जी मेर कोन लहंदी ईअं सड़ी सड़ी पाठो त थी वियो आहे गरो बाक़ी सही तव्हांखे तई छॾियो अथई बरो नूरल खे अहिड़ो सोघो करायो अथसि जो तवारी चोपल घसी वई आहे अची वञी फाथो आई पर ज़मानत थिएसि कोन थी सही थो चवी नौकर सरियूं इन लकुण खे पलणो पवंदो पोइ उन खे वॾेरो पले या ॿियो को असांखां ज़ोर आहे भाउ इन्हीअ खे पलण ॾाढो ॾुखियो आहे जो वस पुॼेसि न तव्हांखे कारे पाणीअ जी सज़ा ॾियारे छॾे बाक़ी जेतिरी दुश्मनी निभाइण पुॼेसि थी न ओतिरी करे वठो हुजरा बसि रुगो हिकिड़ो चकर अधे नूरल जी ज़मानत थिए ओने लकुण मां ॾिसजे असां कीअं था दुश्मनी जा दूहा कढूं
बताऊं चाहिए कम थियो जमींदारो बता सो बता लिख तू मैं कर दियो सब थियो तोखे बि लख लख मुबारक हुजनि ज़मींदार लकुण खान लिखत पढ़त थी वई इहो भलो थियो हाजी साहब असांखे एतबार आहे त ही मका तो मोहबत सां हलंदो ऐं मोहबत सां ख़तमु थींदो ये सच्ची तो ना पापा अदा सुबत तोखे त ख़बर आहे न असां जहिड़ो न पशरी न तकरार ॼाणूं असां प्यार करण वारा सिर्फ़ प्यार ॼाणूं अरे बाबा ये तो है ना असी प्यार करण वाला माण्हू असी प्यार करण वाला माण्हू फशरियूं फसाद त ॼाणनि असांजा सौट नूरल ऐं बुरल जेकी हाणे न हितों जा रहिया न वरी हुतों जा ओ यार हाजी साहब भला तो वरी सीधी फरा बाछा रखे रखे अटकी थी पए बाबा से को से शहर में कढ़ाई से मथा कढ़ाई ए मच्छू ए पला ए सिंधी कुकड़ियों ए फ्राई करे खाऊं क्या ना असल में उन्हें जे करे पेट में बड़ धोक मची हुआ बड़ धोक बस खेर सारो को वार से ही पहुंचा बाकी वहां चुड़ेगा मुआरो गद को ना खजे तो बाबा वारो कर भजन जी कर न अच्छा तो तोखे जो पे आध किलो चएसि तू हर ऑर्डर पियो ॾेसि मच्छी सिंधी कुकड़ पाण गड़बड़ त थींदा ई न इहो मिलो त पेट में तॾहिं खड़काई थो न चङो मां हलां थो लॻे ताड़ी हाँ तकड़ो वञी मत मच्छू पीछो करे पोयां पहुची वञनि आए हाजी लकुण अदा सुबता हे तिरलो मां त चवां थो पा खंड आरियास किलियूं खाई वञनि लॻे ताड़ी ॻाल्हि ॿुध पुट जंहिं ॿनीअ ते मूंखे पेर बि रखणु कोन ॾींदा हुओ पुट हाणे उहा ॿनी मूं मकादे ते वरिती आहे मकादे ते हाणे उन ॿनीअ ते हाजी रखण था ट्रैक्टर हलंदा ट्रैक्टर हलंदा इहो त थियणो हो न भा तो असांजे मोगन सोटरनि खे झोलीअ में विहारे जेको धोखे जो तुको खारायो उन जो असर त थींदो न भा अरे कचहरी त मां तोसां कोड़ कयां पुट पर कचहरी कंदुसि किचिरो थी वेंदो मूंखे मेड़े बि कोन सघंदो लॻे ताली हल कलाक थियो ॾाढी आयूं असां ॾाढी भरियो हिनखे थियो छा आहे लकुण लांतीअ खे लुॾे पियो फुॾे पियो पीटनि ते हथ हिन थी मस्जिद में कलाक पोइ ऐलान थिए त लकुण खान लाॾाणो करे वियो आई माई नई मुंडी ॻोठ में पहुती अथव का ख़बर अथव या वात जा फाटक खुलिया पिया अथव ख़बरूं त तो वटि हूंदियूं आहिनि तूं ॿुधाए त कहिड़ी ख़बर खोटरे आयो आहीं आई तव्हांजा दुश्मन वञनि था वधंदा हाणे फाटंदे बि सही या बुझारतुनि जी पहिरियों हो गंढियूं ॾींदे मां में उतरादीअ नाले हिकिड़ो माण्हू असांजे ॻोठ में नाज़ुल थियो आहे सो बि पंहिंजे पुट मिठूअ समेत इहो मांधाणी वारो मामो थो चवीं न रुगो मांधाणीअ जो मामो न आहे उबते सुबते हाजाणीअ जो बि मामो अथव उहा ॻाल्हि त साॻी आहे बाक़ी जिलेबी वांगे ॻाल्हि खे इंगड़ी इंगड़ी छो थो करी ऐं ॻाल्हि वरी साॻी कीअं थी मांधाणी तव्हांजी भाॼाई आहे ऐं उबतो सुबतो तव्हांजा मुड़ुस ऐं वरी पाण में छा थियनि भाइर भेनरूं न हाणे अॻिते वक़्तु इहो उतरादी पुट समेत हिते छो आयो आहे ऐं मूंखे चवे पियो त पुराणा हिसाब सिधा करणा न नूरल ऐं भूरल जे घर जे मथां बम किराइणो आहे बम ऐं घोड़ा ऐं छोकिरियूं वास्ते असली बम केवे न करे पर मुंहिंजे दिलि ते बम किरे गर्मी हीअं कर अदा भूरल खे फोन कर त जल्दी पुलिस घुराए इहो मामू उतरादी हिते बम खणी आयो आहे ऐं तरसो मायूं तरसो कहिड़ो बम छाजो बम किथां आयो बम मो चंड्रा तोई त चयो इहो खगो बम किराइण आयो आहे ऐं मूं मेरी ॻाल्हि कई मूं कॾहिं न पोड़े वारो हरे हाणियूं कयूं आहिनि जो मूंखे ख़बर पए त बम किथे लिकायो अथई वाचूड़ा बाहि लॻई सिर खे एतिरी ॻाल्हि खे गुल विझी छो ॿुधाई त बम किराइण आयो आहे ऐं मूं त इहा ॻाल्हि ॿुधी अचण सां ई मांधाणी सां अची मिलियो आहे अदा नूरल वारनि जे घर न मुंहिंजे घर मांधाणी मुंहिंजे घर रहंदी आहे न
मोए मरे खे मौत खयो आचा दुश्मन थी ऐं असांजे घर में वटे तो जातियूं पाईंदो। अदा नूरल थाणे में बंदा इहा ख़बर इन मोए खे पहुती तॾहिं वञी असांजे घर पहुतो आ। ख़बर ना इन मोए के पेट में सूर केड़ो आ। हे केड़ी जिंस आ आई ना फड़ियो अरे त मां धाणी मां में उतरा दियो पुटरा व मिठू ही जा हा दा बुरल मां मिठू आया के साईं बाबे सां आयो बाबे सां मामो उतरादी आयो आहे उन जे लाइ मानी बि तयार करणी आहे। हाँ सही मां भी मामो थी उन खिदमत कीअं न कंदी आहे। हाणे ॻाल्हि ॿुध अजो की मानी खाराए न पी पुटनि खे त मोटरा हिन घर में रहण कोन ॾींदो साले कोन तो रहे तुंहिंजे घर में बगैर मानी जा खाई हलियो वेंदो बाक़ी मिठू हिते रहंदो। ये असांजो घर आ को पंचर जो दुकान ना है जो हर पंचर थियल गाॾी असांजे तरह ते थी बीहे। अरे जे तो नूर लायो न हिन मिठू खे ॾिसंदो न ये खंभ में पट्टी घेरो करे आसमान में छलाए ॾींदो त पोइ ठीकु आहे इनखे उगते सुते घर मोकिलींदासीं। भलाई बिने में अथव सभिनी जी ईअं एकड़ बेकड़ भली पियो चकर ॾिए पर कॾहिं बि हिते नूर ले बूथ ते न चढ़े। मिठू तोखे त ख़बर आहे न त मामो उतरा ॾींहं सां पंहिंजो पाण में ठहूं ई कोन पुराणियूं दुश्मनियूं आहिनि। हा ठीकु आहे मां सम्झायां थी ॿिन्हिनि पीउ पुटनि खे। सम्झाइण जा कोन अथई पनो लिखी ॿार तरत हणी छॾजांइ त इहे असांजे घर न अचनि छा वरी इहो पनो पाणीअ में मिलाइण ॿिन्ही पीउ पुटनि खे प्यार त को ॻाल्हि सम्झ में अचनि पर ख़ासि तौर ते मामे उतरा ॾींहं ख़्यालु कजांइ मुंहिंजे घर में अचे ई न। अदा बुरल मां हाणे सम्झी वियो आहियां त अदे नूरल जे मुंहुं न आहे चढ़णो हाणे बाक़ी हाणे बाबे खे बि ॻाल्हि कन में विझंदुसि। कन में ॻाल्हि विझण सां कुझु कोन थींदी पुट या कन मां किरास कराए दिमाग़ में विझीसि मन ॻाल्हि खे सम्झो आयो पीउ पुट निर्जा। अदी तूं मानी खणी आ बुख लॻी आहे ॾाढी। ओए ॾिठी इते ई सम्झी वियुसि बाबा इते ई सम्झीसि मां ॻाल्हि खे। भले यार आए तुझू लख भल आयो असां पाण तुझो वचुड़ा गल पे दे गायो बोले यार आहे। हाजी साहब मूंखे त लॻे थो न नूर लाइ भोरल वारनि जी लागी तो फिटी आहे। छा थियो भला इने नूरल ते को केस लॻो छा या कोरट सगुरी नूरल के फाहीअ जो हुकुम ॾिनो आहे। चो त नूर लाइ भोरल वारनि जो असुली दुश्मन यो उतरा दी मामो हिते लथल आहे लथल अॼु सुभाणे छेड़ो थिए ई थिए हाजी साहब त पोइ हिन नूर सां गॾु इहो भूरल बि खाईंदो न जेल जो वाह। अरे जेल जो वाह न हवा चइबी आहे हवा। अच्छा ॾिस सेठ साहब इन हवा जो नालो न वठि इहा बेवफ़ा आहे। अरे हवा खे हण बंदूक मां हिन उतरादीअ सां ॻाल्हायां त हिन नूरल खे कॾहिं तूं अंदरि कराए इन जो बि नंबर अथई छा। अड़े चरिया तूं त को सफ़ा मोगो ई अलाए वात पटियो ई मां पंहिंजनि दुश्मननि जूं लिस्टूं नंबर हिन नूरल पूरल जा नंबर नेट सां कढाए वञो नेट तां बाक़ी हिन उतरादीअ जो नंबर त मूंखे हाजाणी वटां मिली वियो जॾहिं न हितां उहो कावड़ जी हली वई होॾे काॾे हूंदई ॾिसां काॾे ए जावे अल्लाह न त कान थी पवंदई छा यारानी लॻो हेलो हलो उथो हलो हेलो सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।